दरिया खान मरी जे आबादगारनि शाखनि जे कम ते इत्मीनान जो इज़हार कंदे पाणी मिलण जी उम्मीद ज़ाहिर कई आहे। इंतज़ामिया जो चवणु आहे त हू डिज़ाइन तहत कमु कनि पिया, हू घर जो कमु सम्झी बहितर नमूने कमु कंदा। और पूरी कंपनी जो हुकूमत जो कमु आहिनि के पूरो 100% सां क्वालिटी मेंटेन कंदासीं। जे असांजो घर जो कमु आहे पाकिस्तान जो, असांखे पूरी मुकमल तरीक़े सां 100% क्वालिटी मेंटेन कंदासीं। कमु एज़ पर ड्राइंग डिज़ाइन जे मुताबिक़ हली रहियो आहे, उन में का बि शिकायत कान्हे का। जंहिं बि दोस्त खे शिकायत आहे त अची रूबरू ॾिसे भली। आबादगारनि रहमत अली खोखर, आरिब अली वगण, शेर मोहम्मद ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त तेतरी शाख ऐं कासिम खाई शाख में 92 खां पोइ पाणी बंदि थी वियो हो। असांजे ॼमण खां पहिरियां को अंग्रेज़नि जे दौर में शाख ठही, ओॾी महिल पाणी ईंदो, असांजा वॾा ॿुधाईंदा त जीअं भाऊ ॿुधायो त 92 खां पोइ असां त पाणी हिन शाख में न को ॾिठो आहे, न कॾहिं विया आहियूं। हींअर जेको कमु हले थो माशाल्लाह सफ़ा लेवल VIP निकिती आहे। हीअं असांखे उमेदु आहे 100% असांजी ज़मीननि ते पाणी चढ़ंदो। हीअं असां तमामु घणा मुतमइन आहियूं। अलाह जो शुक्र आहे जो असांजो हीउ कमु हले थो ताकी असां वटि बि पाणी ईंदो ऐं फ़सुलु थींदो। हुननि चयो त हू शाख ते थींदड़ कम मां मुतमिन आहिनि। 100% शफ़ाफ़ नमूने ठेकेदार कमु कराए पियो। आबादगारनि चयो त कुझु नामनिहाद माण्हू इरिगेशन इंतज़ामिया ऐं निजी कंपनी जे ठेकेदारनि खे ब्लैकमेल करण लाइ सोशल मीडिया ते बदनाम करण जी कोशिश कनि पिया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk